जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे। वाह जी रेस हयात खान जे छोकरिन जे कोठ जी इज्जत हो इयो अदा ॿीहर जेकॾहिं तव्हांखे हिते थांव थोंदे या कपिड़ा थोंदे ॾिठो न मुंडी मरोटे छॾींदोमांव। हाणे हलो हितां निकिर रास्ते कुकड़ी थी आयो आहे वाही पांदी गऊ भञे दे जा या लपाट है वडी ओन थई ने कुंडे जी सही भजे न चिथोड़ न लेस हां सोनो है न इहा फिक्र जेकॾहिं पंहिंजे ने बचड़े जी करिया न अॼु ख़ैर सां ओ ॿिन पुटनि जो पी थो वठो त अरे मुंहिंजा भाउ छोरीअ जे पोयां वते तो अजायो जूता कसाईंदो कुझु कोन वहंदी दिभागा भाउ आई इहा वाई ते न कढ ईअं दुआ नथो करी कदाला आखंदो तोखे छोकिरी मिलंदी इन अयूब खे मां सिधो कंदुसि मां अयूब खे इहा ख़बर ई न आहे त कातन जो कर छा आहे पर तू रुगो वदो सजा सोईंदो त जेड़ो थे बस कर हाणी तोखे न गफा करे कुत्तन बिलर के ॾेई छॾिया ही ॾाढन जो थी दे। दिल त चए थी त हिन कुहाड़ीअ सां दुश्मनन जा गफा करे छॾिया। अच्छी दाढ़ी थी वई थी पर सुधरे कोन आयुब भली दुनिया वारा असांजा पटकाला है ऐं असीं कंठ हेठि कई वतूं घुमंदा तॾहिं तुंहिंजी नज़र में असीं सुधिलियल हूंदासीं ईअं न तू मुंहुं हेठि करे न घुम भले वत माण्हुनि जी गिचीअ में फाहा विझंदो तूं त तॾहिं ख़ुशी थींदी आहे न जॾहिं मां हिन कुहाड़ीअ सां पंहिंजो पाण खे कोसंदुसि। अम्मा ई बाबे जो झेड़ो त खुटण जो ई न आहे जॾहिं अच त ट्रीको लॻो पियो जेको थियो सो थियो वो सब कुछ विसारे फैसलो कंदासीं बाबा घट में घट ॿई थोरियूं दरबदर थियण खां त बची वेंदासीं न। हाँ पुट सही तो चईं जेड़े में रुगो तबाही आ ॿियो रखियो छा आहे बा भेणा तूं यो पंहिंजो ट्रीको बंदि कर इन्हनि छोरनि में एतिरी थूम ई कान्हे जो वॾनि जो पला थो कनि। बाबा जेकॾहिं न झेड़ो कयोसीं हे जेके ज़मीन जा ॿ नंबर आहिनि न इहे बि गैर आबाद थी वेंदा। काथन वारा असांजा मुड़ुस मारे पंहिंजूं ॿनियूं आबाद कंदा था वठनि असीं वरी हुननि खां लिकंदा था वठूं। तूं छा थो चए तूं इहो थो चए त असीं हुननि खां डिॼी करे कुंड ॾेई पसंदि में लिकंदा वठूं। कंडू पुट मत पिणे जे चवण ते लॻो आई पिणे जे चवण ते कॾहिं बि को फ़ाइदो न मिलंदो ई पिणे जे चवण ते हलंदे न रुगो नुक़सान ई नुक़सान पवंदो ई मत हिन जे चवण ते बंदूक खणी जहिड़ा कया अथव। हा सही मुंहिंजो ऑर्डर ॾियणु ऐं हिन जूं बंदूकूं खणणु तोखे लॻे थो मना त ही कुझु कंदा हे वञी को कुत्ता बिला ही साह मारनि ही वठंदा पलाट उहे मुंहां ई मुहाडरा ॿिया जेके दुश्मन ते भौंकार कनि ही चोरा त वतंदा पंहिंजे पाछे खां टिजंदा। हाणे हिननि जे असरनि ते मां कीअं चवां त इहो बि आड़ी काप आहे साईं आड़ी काप। बाबा कादन वारनि खे रेस हयात खान जी पुठा ऐं असां हू निंधड़ का अड़े वल्लर मुड़सण जो आयो थोड़ी बि हिम्मत कंदो न तव्हांखे केरु लोॾे बि कोन सघंदो। डंडा डोड़ा वतन था घुमंदा पुत त ॾिस मलाखड़ मिलाइण जहिड़ा 24 कलाक रुगो जेड़े को सवा ॿी का ज़बान ते वाई अथई। तूं छा थी चई छा थी सम्झी त मां हिननि छोरनि खे सम्झायां बि न। अड़े कड्डू रेस हयात खान कातन वारनि सां गॾु आहे हू असांखे कहिड़ो इंसाफ़ ॾियारींदो पर हा माणे ॿिली वारी म्याऊ म्याऊ बंदि करे त तव्हांखे कुझु दिमाग़ में ॻाल्हियूं विझा न त कम खे पटियो। माण्हू ख़ैर घुरंदो आहे त ठाह ते पर तूं रुगो वदो सजा सोईंदो त जेड़ो थे बस कर हाणी तोखे न गफा करे कुत्तन बिलर के ॾेई छॾिया ख़बर न थई मुंहिंजो नालो अयूब वारी काप थई अयूब वारी काप। छा ॻाल्हि आहे अध मां कमु छॾे निकिता हो बुख अचे पासा वरता है असुल सफ़ा लो थी विया
भला कासिम खे चऊं त वञी मानी खणी अचे। हाणे माठ कयो ऐं हली कमकार कयो, मानी पाणे अची वेंदी। मानी अची वेंदी? अदो केर मानी खणी ईंदो? बाबो वीचारो खट ते पियो आहे, चाचो वते तो फूकियो। सोटन मां को न को खणी ईंदो। अदा चाचो अयूब सोटन खे काथे छॾींदो जो मानी खणी ईंदा? अधी या बसरा मां का न का मानी खणी ईंदी। तव्हां हलो कम छॾाए वठो। तो अधी ऐं भाॼे जे आसरे सभु बुख मरी वेंदासीं। कोन था बुख मरो, मानी अची वेंदी। उहे बि त ईमान वारा माण्हू आहिनि न, जेके बुख ते सॼो ॾींहुं कमु था कनि। हलो हाणे हलो हलो। हाज़िर हाज़िर हलो हलो। ओ ज़ुबैदा, ओ बसरा, ओ बसरा, ओ ज़ुबैदा। अलाए काॾे छोरियूं मरी वयूं, आवाज़ ई कोन थियूं ॿुधनि। हे छा आहे? हे थांव कंहिं आगुर ते उछलिया आहिनि? चाचा ही थांव तुंहिंजी सिकील दीदी राणी उछलिया आहिनि। अमा राणी, ही मां छा थो ॿुधां? बाबा अॼु थांव धोइण जो वारो हिन जो आहे न, त हीअ थांव धोईंदी, मां छो धोवां? जे मुंहिंजो वारो आहे त तूं खणी थांव ही आगुर ते उछलाए छॾींदी ऐं मां मेड़ींदी वतां। तव्हांजे इन रोज़ जे जहिड़े मूंखे बेज़ार करे छॾियो आहे। हे छा आहे? हे कयो आहे? वरी विड़ियूं आयो न? हा न मां न ही राणी। हा हा तो असल पंहिंजा चप सिधी छॾिया आहिनि माणे वांगुरु। हाणे छॾियो छेड़े खे, ॿई ॼणियूं हथ हथ करे घर जो कमु छॾाए वठो। चाची सदाई पठाणीअ जे हिसे जो कमु मूंखे ई करणो पवंदो आहे। हिन जे हिसे जा थांव ॿुहारी मां ई कंदी आहियां, पर अॼु मां न कंदीसांइ, ॿुधाए थी छॾियां, पठाणी पाण करे। ठीकु आहे मुंहिंजी अमड़, तव्हां ठही जुड़ी खट ते चढ़ी वेही रहो, वरी बि मां थी घर जो कमु कयां। असां सॼो ॾींहुं ॿिन्हिनि जे लोड़े अचूं ऐं घर में अच त तव्हां ॿिन्हिनि जो असुलु टीको। कयां थी चाचा, कयां थी कमु, पर पंहिंजी हिन सिकी लधीअ खे बि त कुझु चओ न भला। जेकर अॻु में ई गॾु मिली करे कमु करायां त अम्मा ऐं बाबा बि नाराज़ न थियनि हा न। हाणे अच थांव खणाए। हा खण थांव, मूंखे न चओ, रुगो पाण बि खण। हे त पाण में ठहंदी कोन अदा वॾा। विच में इहे बचनियूं हिन पाण में झटपट लायूं बस। सिकी लधो ॿार चरियो चरियो वठ तू खण के धरी धूं हले न, वरी बि पाण खणा खणी अच। कहिड़ा यो रुगो असांखे तो ॾेखारियो, असांखे पाण बिल्कुलु ठहियल अथई ले लॻनि बि त ईअं थी ॼण जाड़ियूं आहिनि। अलाह जी महिर आहे, ख़ुशि हुजनि। घर में त असुली नांग थो खाइनि, वेहनि ई नथियूं। अरे अमद कर पंहिंजी मुड़सी, वाह वाह उहा जवानी हुई, गाबे वांगुरु टप ॾींदो वतंदो हुउसि, पर हाणे हली कोन थो सघां। हाणे पंहिंजी मत त पाण थो कयां, पाण ई थो त ओ छोकरी, ओ छोरियूं काॾे वयो आहे? अरे मां किरी पियो आहियां जो वरी पियो वरी बि अरे चाचा तोखे कहिड़ो लाचारा खट था लाड़? अरे हे वठ मूंखे खणी खट ते रखो। इन जे करे त तव्हांजे वेझो बि केरु नथो अचे। हाणे छॾ, खणो खट ते रखो। अरे अरे भाई नंढी हंजे कान त तव्हांखे पाले वॾो कयोसीं, हाणे असां ते कहिड़ियूं मयारूं आहिनि बा। सॼो ॾींहुं तुंहिंजी ख़िदमत था कयूं, पोइ बि मञी नथो। थोरो ॿाहिरि था वञूं, खटुनि था टपा ॾेई पंहिंजा उज़वा उखोड़ियूं वेठियूं। अरे छोरा बाथरूम में बि न वञा छा? कया हिन खट खे किनो? चाचा खट थोपजी पयां, पर तो वारी टंग ॿीहर ॿधराइण केरु वञे हा? अरे हाणे वात न हण बाबा, वात न हण, मूंखे खणी हल बाथरूम ॾे। खणा पर छो? अरे चयोमि नी त बाथरूम ॾे हलंदुसि, दिमाग़ कमु कोन थो करे छा? वञ फासी आसीं, हाणे मुंहिंजो वञी इहो कमु रहियो आहे।
हाणे वधीक मथो न मूंखे खण बाबा। सोट वारा पंहिंजी जान छॾाए था वञनि चाचो असांजे गाटे में। अरे मथो न हणो मूंखे खणी हल अॻिते त हणाए चपो मथे में। हलो हलो। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। चाचा 2 मिनट भी तो मैं कम बा। ॻाल्हि कयो। चाचा मूंखे तुंहिंजी धी राणीअ जो संग हुजे। छाती करी थे बाबा घर जे लाइ दिलो पाणी जो भरण आई हुयसि। जरूरी ना है त हिते रस्ते में पानी भरण अची गोठ में किला थी दी। बाबा तू पक समझ तुंहिंजी इज्जत कोन लॼाईंदसि। माण्हुनि जा वात केर बंदि कंदो? इहा त मूंखे पक आहे न त तूं मुंहिंजी इज्जत कोन लॼाईंदीअ। अम्मा मां तोखे चङी तरह सुञाणा थो धीअ, पर माण्हू नोड़ीअ मन नांग ठाहींदा आहिनि। हाणे मूं में वधीक बदनामी सहण जी सप न आहे। अचु धीअ त हलूं। जानू यो कादन अयूब वारनि जो फ़ैसिलो कॾहिं आहे? अवल साईं फ़ैसिले जी तारीख़ जी त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी रेस हयात ख़ान उन्हनि में ठाह ज़रूर कराईंदो। अयूब एतिरो आसानी सां ठाह कोन कंदो। रेस हयात ख़ान खे पंहिंजा वोट बचाइणा आहिनि। हू न चोटीअ जो ज़ोर लॻाईंदो अयूब खे राज़ी करण लाइ। अवल साईं मूंखे नथो लॻे त अयूब एतिरो जल्दी हार मञण वारनि मज़ा आहे। असां बि त इहो ई था चाहियूं त अयूब वारनि जा वोट असांजे हथनि मां न वञनि। जेकॾहिं अयूब साथ ॾिनो त पोइ हयात ख़ान खे उनजे ॻोठ में ई शिकस्त ॾींदासीं। सोट खणी जो कादन ऐं अयूब वारनि में ठाह थी बि वियो तॾहिं बि अयूब वारनि जा वोट असांखे ई मिलंदा। तूं भुलियल आहीं लाल ख़ान, अयूब जो घर में वटीअ ते बि नालो न आहे। समूरा हुकुम गोहर जा हलंदा आहिनि ऐं गोहर आहे बीठल पाणी ऐं उनजो औंत लहण ॾाढो मुश्किल आहे। बाबा साईं गोहर जो ज़मीर गवारा न कंदो त हू हयात ख़ान जो साथ ॾे। इहा ख़बर त वक़्तु अचण ते पवंदी त केरु कंहिंजो साथ थो ॾे, पर वरी बि अयूब जे सिर जे मथां हथ हटाइणो न आहे। वॾे कम जो माण्हू आहे। बाबा हाणे तबियत कीअं अथई? मुंहिंजो तो सूर में सिर वञे ही हलियो आहे वरी तबियत पुछण। बाबा कावड़ त ईअं थो करी ॼण तुंहिंजी टंग मूं भगी हुजे। ॿियो न त छा? बाबा तोखे केतिरो सम्झायमि त ईंदे वेंदे कादन वारनि खे चुंगू न ॾींदो कर। इन्हनि पंहिंजनि हरकतुनि जे करे त पंहिंजूं टंगूं भंजरायूं अथई, वरी सॼो ॾोह मूं ते। थक अथई छोरा, थक अथई। बाबा
हाणे इन्हनि थुकनि खां सवाइ तो मां बि कहिड़ी उमेद रखबी? अरे हल मोतबर वॾो आयो आहे पीउ खे सम्झाइण वारो। बाबा काश तूं असांजे सम्झाइण जो हुजी हा। हाँ ही छा चयो ने भागो भला त करे कोन सघनि कावड़ वारी मुंहिंजे मथां। सभिनी ॻोठ वारनि खे ॿुधायो मां फ़ैसिले जो? बाबल साईं ॿुधाए त आयो आहियां, पर कहिड़ो फ़ाइदो? अयूब सॼे ॻोठ जे माण्हुनि खे मछराए छॾियो आहे। रईस पूरो अधु ॻोठ पंहिंजे कमकार जे लाइ रईस आकिल वटि थो वञे। बाबल साईं जे तव्हां अञा बि अखि न खोली त पोइ कॾहिं खोलींदो? सरकार इन अयूब जे मथे ते हथ न रखियो न त सॼे ॻोठ खे तव्हांजे ख़िलाफ़ मछराईंदो। अयूब ऐं कादन वारनि जे झेड़े जे करे ही सभु कुझु थिए पियो। सिर्फ़ फ़ैसिले में कादन वारनि खे कस लाइ बि अयूब खे राज़ी रखणो पवंदो, छो त हिन भागो सॼे ॻोठ में मूंखे बदनाम करण जा बहाना ॻोल्हींदो थो अचे। बाबल साईं इहो अयूब वॾो शैतान माण्हू अथव। जेकॾहिं अहमद जी जाइ ते इहे कादन वारा अयूब जी जंघ भञनि हा त कमु असुलु पुट थी वञे हा। बहादुर छा थो सम्झे त ही ठा थी वेंदो? गोर त राज़ी आहे बाबल साईं, पर अयूब खे राज़ी करण जबल सां मथो टकराइणो आहे। कोशिश कंदासीं त फ़ैसिलो थी वञे, पर जे फ़ैसिले में अयूब गंद कयो न त पोइ कादन वारनि खे इजाज़त ॾींदुसि त अहमद जी टंगू भञी खट भेड़ो कनिसि, उन खां पोइ वरी ॿीहर फ़ैसिलो कबो। बाबल साईं कादन खे चओ त हिन अयूब खे पूरो करे छॾे, उन जे खून जो मुल खुदा करण तव्हां भरे ॾिजो, पोइ हिन ॻोठ में ॾाढो ख़तम थींदो। करण त ईअं घुर्जे बहादुर, पर थी सघे थो त ठा थी बि वञे। न को इहो अयूब गंद न करे। शेरू जेकॾहिं अयूब गंद कयो न त पोइ उनखे ख़बर पवंदी त हयात खान उहो हाथी आहे जेको लत ई हिकु रखंदो आहे हमराह पूरो। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। चाचा 2 मिनट भी तो मैं कम बा गाल कयो। चाचा मूंखे तुंहिंजी धी राणीअ जो संग घुर्जे। चाचा कुछ गलत चयम छा? वरंदी त ॾे न। तू बददिमागो है, पर एडो बदतमीज निकरंदे इहो सोचो ही न हो। बिरला ओढ़े के थियो छा? कुछ गलत चयो मांस छा? अदा वारा वञा त कम भी थी वञे हा, पर तू किथे तो जल्दी सॼो कम खराब करे छॾी। मूं त संग घुरियो मांस, इन में कहिड़ो ॾोह थियो? ठहे तो ॾाढो। अरे संग वाट वेंदो कुर्बान। दिमाग़ पंहिंजो सालम रख दिमाग़। बिरला तू भी को सफ़ा चट्टा त पोइ पहिरियां सम्झाई हा न मूंखे। अरे मूंखे कहिड़ी ख़बर त तोखे ब्रेक ई कोन्हे ईअं कंदे गंद। खैर इन ग़लती जी माफ़ी घुरंदो मांस, अदा के खणी रिश्ते लाइ मोकिलींदो मांस। इज्जत सां या ॾाढ सां। जेकॾहिं राणी कुंवार बणबी त मुराद जी। चाचा मूंखे तुंहिंजी धी राणीअ जो संग घुर्जे। चाचा मूंखे तुंहिंजी धी राणीअ जो संग घुर्जे। वॾो को वाहियात छोरो आहे। वॾो को वाहियात छोरो आहे। केरु वाहियात आहे? न न केर बि न अदा। अदा का त ॻाल्हि आहे जेका असां खां लिकाए थो पियो। कुझु त ॿुधाए न त थियो छा आहे? भाॼाई इहो छोरो मुराद रस्ते ते मिलियो ऐं रस्ते ते रिश्ते जी घुर कई, इन ते दुख थियो। अदा
केड़न जो गालियों तो दिल में करे पियो हो आहिनी वाहियात हाने संगा बंदियूं रस्ते विंदे कबियूं हन को अफाल कानो अथन को न भत बिरादरी जो या रत जो भत जो छडे दे इन्हन के अपा तू परेशान थी न इन्हन जी गाल दिल ते रखो ही न भाजाई दिल में कोन थो कयां पर इहो थो चाहियां त इन निभागे खे कीअं लगाम ॾियां। अरे अब्बा थोड़ो अकुल खां कम वठ वनी दे गोहर के दाह करेस सिधी गाल वो पाण हिनन सां पुजंदो लगाम ॾींदुसि वात खे। ही ॾाढन जो थी ॾे दादा हाणे छॾियो खणी झेड़े जूं ॻाल्हियूं ॿी का ॻाल्हि करे। हाँ हिनखे वरी छा थियो जेको झेड़े में सभिनी जे अॻियां हूंदो आहे हाणे चवे थो त झेड़े खे छॾियो। वॾा वॾा यार खे इश्क लॻो आहे। मुराद पीरल सही थो चवे। हा दा मां रानी सां शादी करणु तू पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे तू पाण संभाले वे